MNN TV News। अस्सलाम नाज़रीन, माया मोना तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV। कास्माबाद बिटाई टाउन में ठहंदड़ रोड जे ठेकेदार अमीर अली चांडियो जो MNN वेब टीवी जे नुमाइंदे मोहम्मद अली रिंद खे कवरेज करण खां रोकण ऐं मोबाइल फोन फोड़ण जी कोशिश कंदे मछरजी पियो। नाज़रीन, तव्हां खे ॿुधाईंदा हलूं त बिटाई टाउन ऐं भर पासे जे इलाइक़नि वासियुनि एहतजाजी कंदे ॼाणायो त ठेकेदार अमीर अली चांडियो रोड खे बग़ैर चलाइण जे ऐं नाक़स मटीरियल इस्तेमाल करे असां जे घरनि खे रोड जे लेवल खां हेठि करे असां जे घरनि खे मींहं ऐं गटरनि जे पाणीअ में ॿोड़ण चाहे थो। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मोहम्मद अली रिंद। जी मोहम्मद अली रिंद, छा तफ़सील आहिनि तव्हां वटि? जी मोना, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जॾहिं असां भिटाई टाउन वारे इलाइक़े में पहुतासीं जिथे ब्लाकनि सां रोड पए पियो, उते असां इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायोसीं पिए त हुननि दाहूं कयूं त हितां जो जेको ठेकेदार आहे उहो बाअसर ठेकेदार आहे, हुनखे आशीर्वाद हासिलु आहे हितां जे चूंडियल नुमाइंदनि जो। हुननि ॿुधायो त असां रड़ियूं कयूं आहिनि, असां एहतजाज कयो आहे त हिन कम खे रोकियो वञे, बंदि कयो वञे, छो त हिन रोड पवण सां असांजा घर अञा वधीक हेठि थी वेंदा, जेके पहिरीं ई रोड जी लेवल खां इलाही हेठि आहिनि, जंहिंजे करे गटरनि जो पाणी ऐं हाणे थींदड़ जेके बरसातूं ईंदियूं उन्हनि जो पाणी बि जेको आहे उहो असांजे घरनि में घिरंदो। उन वक़्तु असां ॻाल्हाए रहिया हुआसीं इलाइक़े वासियुनि सां, एतिरे में ठेकेदार उते पहुतो, छो त ठेकेदार हिन जे एहतजाज जे करे पहुतो। इलाइक़े वासियुनि कमु बंदि करायो। उन सूरत हाल खे ॾिसण लाइ ठेकेदार आयो। ठेकेदार असांखे ॾिसी परियां खां उलूरूं कयूं, असांखे चयनि त कैमरा बंदि करियो, रिकॉर्डिंग बंदि करियो, न त ॿी सूरत में त असां घटि कोन थींदी। जॾहिं मूं हुनखां सवाल करण जी कोशिशि कयमि ऐं अॻिते वधी उन्हनि खां सवाल कयमि त हुन अञा वधीक पंहिंजो तेश में अची सफ़ा मच्छरजी पियो ऐं असांखे ॾाढो सख़्तु लफ़्ज़नि में असांखे धमकाइण जी कोशिशि कयईं। मोना, तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हीउ जेको ठेकेदार आहे अमीर अली चांडियो, हीउ अमूमन नाक़स मटीरियल इस्तेमालु कंदो आहे ऐं पोइ फ़क़ति कम खे तकिड़े तकिड़े उकलाईंदो सिर्फ़ु इन करे आहे त हुनखे पंहिंजा पैसा खड़ा करणा हूंदा आहिनि। MNN TV News।